यो हाँ सही है दरवाजो खड़का दरवाजो रहीम दादा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम चल साईं खुश आहियो। खुश हो खुश आहियो जो खैरा साईं। इहो हुकुम कयो मां बि अन पियो लिकायां। बरसात जो मौसम हुयो, मां चयुमि बरसात न पए अन ख़राब न थिए। हुकुम कयो साईं। सब खां पहिरां तव्हांखे साईं जो तारफ़ करायूं। जी साईं असांजे शहर जो नंबर 1 व्याजी। तोरा पोका ते फोत थियो साईं। हाँ अबो फोती हो हा नल्ला व नल्ला राजो ताके त अबो तो बुधायो हूंदो मुझे बारे में तो हे माण्हू ईंदे ही दर ते हाँ साईं मां सां अहिड़ी ॻाल्हि त न कई वई आहे। अलाए छो आया हो, ख़ैर त आहे। बुक ओॾे पियो न असां वटि साईं बुक त असां हाणे विसारियासीं। ॻाल्हि ॿुध तोरे पीउ असां खां लख वरितो हो साल खनि अॻु, हाणे उहो वधी करे 50 लख थियो आहे। साईं ख़ैर त आहे। अगरि तव्हांखां पैसा खणूं हा असांजे ख़ानदान मां को बि ख़बर त असांखे हुजे हा न। अरे अॼुकल्ह पीउ पुटनि खे ॿुधाईंदा आहिनि छा? हा हाणे हुन तोखां ॻाल्हि न कयो त हुनजी ज़िमेवार असां त न आहियूं। बिल्कुलु साईं तव्हां पंहिंजो चङी तरह बुक ॾिसो। मां जांच कयां थो, पैसा असांजे मथां तव्हांखे हुजनि हा, मूंखे ख़बर हुजे तव्हां वरी बि जांच कयो। ॻाल्हि ॿुध 1 लख जे मथां हिनमहिल 50 लख आहे। अगरि तोसां तुंहिंजो पीउ ॻाल्हि न कयो 5-6 माण्हू ज़िमेवार हुते असां वटि शायदि पिया आहिनि। शायदि बिल्कुलु शायदि जे न ॾिनई बीणा टियोणा पंजोणा 50 होणा ईअं न भाउ व्याज जी आहे न व्याज व्याज आहे साईं। हाणे व्याज जे घर खां पे हे सॼो घर ठातो हिते भला ईअं सिद्धार्थ कोट जो अलाह भाई आहे साईं। अहिड़ा व्याजी लॻो हुजे असांखे तव्हां। साईं जे तव्हांजे बाबे ने तक़रीबन घर ठाराइणो हुयो, सम्झो न। साईं ॾे आयो, साईं मदद कयसि। साईं पोइ लख में घर ठहंदो आहे छा? साईं लख में कीअं न ठहंदो आहे, आख़िर लख खुटो हूंदो जे वता हूंदी न। ॻाल्हि ॿुध 2 ॾींहं खां पोइ असां अचूं था, जे तूं 2 ॾींहंनि खां पोइ 50 लख न ॾिनो न घर ख़ाली करे त निकिरी वञ। साईं इहो ज़ुल्म आहे। मां पुलिस आणे जो साईं। साईं लिखत पई आहे असां घर जी, दस्तावेज़ पई आहे, दस्तावेज़ पई आहे असां। ख़बर पियसि हलो हलो साईं हे यार पैसा कर के जाओ। हलो हलियो हाँ साईं हाँ बिल्कुलु साईं आयो। 2 ॾींहं थियो मुतबर आयो न 50 लख हिते व्याज में वधियो अथसि। हिते कुर्सी रख न चईंदा साईं वे हिते वे हिते वे ज़ोर बाहर ओए ज़ोर ॾे ज़ोर। हिकु मच्छर सुम्हण छॾियूं वरी सुबुह सां केरु सुबुह सवेर आयो आहे। अखियूं पट ॾिस ॾे साईं एॾो सवेरे सुबुह सां ख़ैर त आहे। अरे 2 ॾींहंनि जो मोहलत ॾिनासीं न दरवाज़े ते असांजे हिते आया छो भला छा असां भला हिते बेग़ैरत व्याजी आहियूं छा? हाँ साईं व्याजी घर हूंदो आहे छा? हाँ अरे साईं चओ त मिंट था कयो मतलब इलाज करे। हाँ मुंहिंजी मेड़ अचे त कुझु पैसा छॾियां असां, पर तूं वरी दादागीर थी वई। माना तोखे ख़बर ई न आहे त तुंहिंजो पीउ व्याज वरितो आहे न। ख्वाब में बि पीउ न आई त भाई हिन व्याजी कम व्याज वरितो आहे, तोखे ख़बर न आहे? साईं असांखे दरवाज़ो बंदि कर, दरवाज़ो बंदि कर। हेॾी थी दरवाज़ो बंदि कर। तालो आंदी न हलो खणो साईं बंदि कर। छा साईं? हाँ साईं राति जो मच्छर सुम्हण नथा छॾनि, हा ॾींहं जो व्याजी जीअं नथा छॾनि। हा एॾा कर्ज़ ॿार वञूं काॾे? हेॾे पीउ खे ॾींहुं न सम्झाए त असांजे दर ते आयो लख रुपयो करे लख असांजो आराम जो आहे न। हाँ साईं असांखे त ख़बर बि न आहे तव्हांजे लख जो। घर में बाथरूम अथसि? बाथरूम अथई न? साईं हर घर में हूंदो आहे साईं। ठीकु आहे बसि हिनखे निकिरे तूं हलो तूं वञ त वञ साईं इहो बड़े बस साईं के लेटरिन वती आहे, हले वञ तूं हाणे। 50 लख व्याज आहे, वरी मुड़ुसु माण्हू थियो आहे। अरे हल साईं त हलो अंदरि। ऐं कब्ज़ो कयूं घर ते। कब्ज़ो आहे बसि न, बसि छा अञा कब्ज़ो साईं बाक़ी पंहिंजो आहे न, ॿियो छा? साईं वो खट पई ॾिसां सुनी पई। ओ व्याजी साहब ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, असांखे बेघर न कयो। दरवाज़ो खोलियो साईं, असां ग़रीब वञूं काॾे? वहल कयो असां सां वञा तव्हां। ख़ुदा जी मार पंहिंजे व्याजनि खे काॾे वञूं हाणे असां? त पाए छॾियो अथऊं। ओ साईं